असां था चऊं त ही ऑर्डिनेंस गैर कानूनी आहे। ही तव्हांजो मारवाई अदालत आहे, मारवाई कानून आहे, मारवाई आइन आहे। ऑर्डिनेंस वापसि वठो, सिंधियुनि खे पंहिंजे ज़मीन ते पंहिंजे इख़्तियारनि ऐं इज़त सां जीअण ॾियो। असांखे कब्ज़ो मंज़ूर न आहे। 300 जे लॻभॻि ॿेट आहिनि जिन ते कब्ज़ो आहे। 350 किलोमीटर समुंड जी पट्टी आहे। असांजे साहिली पट्टी ते गैर कानूनी कब्ज़ो आहे। असां पंहिंजे ज़मीन ते पंहिंजे इज़त ऐं इख़्तियारनि सां रहणु चाहियूं था। तव्हां जेका बुख ऐं ग़ुलामी मथां असांजे विधी आहे इहा क़बूल न आहे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त हे जेके सिंध ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो वियो आहे इहो वापसि वरितो वञे। जेसि ताईं इहो ऑर्डिनेशन वापसि नथो थी वञे ही सिंध जा माण्हू असां सरापा एहतजाज कंदासीं। सिंध जे ॿेटनि ते दारनि जा कब्ज़ा आहिनि ऐं उन कब्ज़नि में पीपल्स पार्टी मुलविस आहे। असां गुज़ारिश था कयूं इहे पंहिंजा ऐलान इहे पंहिंजा वापसि वठनि। असीं सिंध जा वारिस आहियूं, सिंध जा मालिक आहियूं। इन में इमरान ख़ान ऐं उन जा सभु माण्हू मुकमिल तौर ते इन्वॉल्व आहिनि ऐं पीपल्स पार्टी जे लाइ तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे जो उन्हनि खे सिंध जा ॿेट विकिणी ॾिना आहिनि। इहो असांखे मुतालबो कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहे। जलसो क़ौमी समेत समूरी जमायतूं सरापा एहतजाज आहिनि त ही जेके डिंगी ऐं भंडार ॿेट आहिनि इहे सिंध जूं मिल्कियत आहिनि। पर हिते इन्हनि खे नालो छा त सभिनि खे असांजे ॿेटनि ते कब्ज़ो कयो पियो वञे जेको कंहिं बि सूरत में असीं क़बूल न कंदासीं। भंडार ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। फिशर फोरक जेके असांजा सिंधी मुहाणा 10 लख खां मथे उते जेके वीचारा मुहाणा मच्छी मारींदा आहिनि ही सिंधियुनि खां पहिरियां हिननि ज़ुल्फकाराबाद ते हिकिड़ो शहर ॾियो, वरी बेरिया टाउन, वरी कराची जा ॻोठ ड्रायूं, उन खां पोइ सिंध जे हर तेल ते गैस ते पेट्रोल ते कब्ज़ो। आख़िर हिननि जो मक़सदु छा आहे? हाणे वरी सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो। उन लाइ असां मुकमिल तौर हिननि खे ॿुधाइण था चाहियूं त सिंध जूं औरतूं, सिंध जा बच्चा, सिंध जा नौजवान, सिंध जा ॿाहिर बुज़ुर्ग सभु पंहिंजे हिन ॿेटनि लाइ निकिरंदा। उन लाइ पहिरीं फ़ुर्सत में हीअ ऑर्डिनेंस वापसि कनि। ॿी सूरत में रोडनि ते, रस्तनि ते, हिननि जे घरनि ते हिकु हिकु बच्चो सिंध जो घेरा कंदो। साज़िश आहे जंहिंमें वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध सरकार मुलविस आहे। असांखे अफ़सोस आहे त لاڙڪاڻي शहर जेको पीपल्स पार्टीअ जो जनम जो शहर आहे हिते पीपल्स पार्टीअ सिंध जी पुठ में छुरो हयो आहे, सिंधी क़ौम जी पुठ में छुरो हयो आहे। उहो नंगी जारियत जो मुज़ाहिरो सिंध सरकार कुझु अॻु में सिंध जा ॿेट वफ़ाक़ी सरकार खे लिखी ॾिना आहिनि। अॼु खां न जुलाई खां न गुज़िरियल साल खां वठी उन ते तामीर बि थिए थी। उते सिंध जे माहीगीरनि खे, सिंध जे क़ौमी अॻुवाणनि खे, कारकुननि खे अचण बि नथो ॾिनो वञे। 17 अक्टूबर असांजी क़ौमी मज़ाहिमत जो ॾींहुं आहे। साईं जलाल महमूद शाह जी अॻुवाणीअ में असां सॼी सिंध जी क़ौमी क़यादत खे गॾु कयो आहे। पहिरीं अॼु असां ताक़त जो मुज़ाहिरो कयो आहे। उन खां पहिरीं नवंबर ते असां कराचीअ में गॾु थींदासीं। ऐं जेसि ताईं डिंगी ॿेट खे सदारती ऑर्डिनेंस खे वापसि नथा करायूं ऐं डिंगी ॿेट खे घासपनि खां आज़ादु नथा करायूं तेसि ताईं असांजी हीअ जिदोजहद जारी रहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk